अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليمًا كثيرًا كثيرًا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والفجر وليال عشر والشفع والوتر والليل إذا يسر अज ज़ुल्क़ाद जी 5वीं तारीख़ है। बाक़ी 5 ॾींहं या 4 ॾींहं हिन महीने जा बाक़ी आहिनि ऐं उन खां पोइ ज़िलहिज्जा जो महीनो शुरू थियण वारो आहे। अगरचे ही महीना बि जेके आहिनि उहे अशहुर हज आहिनि ऐं अशहुर हुरुम में दाख़िल आहिनि, पर ख़ासि तौर ते ज़ुल्हज जा जेके पहिरियां 10 ॾींहं आहिनि इन जी ख़ासि फ़ज़ीलत है। असल में इस्लाम में जेके इबादतूं आहिनि आमाल आहिनि उहे बि मतलूब आहिनि ऐं उन्हनि जी जो एहतिमाम उहा अलॻि यानी एहतिमाम सां मतलूब आहिनि, सिर्फ़ु करण न। मसलन नमाज़ आहे, हाणे नमाज़ जे जेका आहे क़ुरान पाक में नमाज़ पढ़ण जो हुकुम तमामु घटि जॻहियुनि ते हूंदो या शायदि न हुजे, पर नमाज जी इक़ामत जो हुकुम है। अक़ीमुस्सलात, नमाज के क़ाइम करियो। क़ाइम करण पढ़ण में छा फ़र्क़ु आहे? पढ़ण जो मतिलबु आहे त कॾहिं पाबंदी कई, कॾहिं पाबंदी न कई, कॾहिं वक़्त सां पढ़ी, कॾहिं बेवक़्त पढ़ी, पर इक़ामत जो मतिलबु क़ाइम करण जो मतिलबु इहो आहे त पूरे एहतिमाम सां उन जे तमामु औक़ात, तमामु शराइत, अरकान ऐं वक़्त खां पहिरीं, उन जे अचण खां पहिरीं उन जो ज़हन रखी करे छा करिणो आहे माण्हू उन जी तयारी करे वठे। इन मुनासिबत सां ई आख़िरी असांजो यानी आख़िरी 5 ॾींहं आहिनि हिन महीने जा, इन करे अॻिलो अचण वारो जेको महीनो आहे उन जे इब्तिदा में जेको असांखे करिणो आहे ऐं उन जे फ़ज़ीलत जे सिलसिले में कुझु ॻाल्हियूं अर्ज़ु करणियूं त अल्लाह रब्बुल आलमीन ही ज़ुल्हज जा जेके 10 ॾींहं या 10 रातियूं रखियूं आहिनि इन जी वॾी फ़ज़ीलत रखी आहे। क़ुरान पाक में सूरह फजर जी इब्तिदा में अल्लाह ताला इन जो कसम खयो आहे, वल फज्र वलयालिन अश्र। कसम आहे फजर जो, सुबुह सादिक जो ऐं 10 रातियुनि जो। उलमा फरमाईंदा त फजर मां मुराद आहे, यानी मुफ़स्सिरीन जी हिकिड़ी जमायत आहे, वॾी जमायत आहे, उहे चवंदा त फजर मां मुराद आहे 10 ज़ुल्हज जी फजर, यानी ईद जी जेका सुबुह आहे, ईद उल अज़हा जी, उहा मुराद। या योम अरफ़ा 9 तारीख़ जी सुबुह मुराद, बल्कि ईद उल अज़हा जी फजर मुराद है। वलयालिन आशरिन ऐं 10 रातियुनि जो कसम। 10 रातियूं कहिड़ियूं?
इन सुबुह खां पहिरीं अचण वारियूं 10 रातूं, माना पहिरीं ज़ुल्हज जी राति, ॿी ज़ुल्हज जी टी, ईअं थींदे 10 ज़ुल्हज जी 10 रातियूं इन्हनि जो अलाह कसम खयो आहे। अलाह पाक जॾहिं कंहिं शइ जो कसम खणंदो आहे त उलमा फरमाईंदा त उन मां मक़सूद हूंदो आहे बंदनि खे इहो ॿुधाइण त हीअ जंहिं शइ जो आउं कसम खणां पियो इहा वॾी इज़त वारी शइ ऐं वॾी बरकत वारी शइ, वॾे एहतराम वारी शइ। माना अलाह ताला फरमाए पियो त इहो जेको 10 तारीख़ जो ॾींहुं आहे, 10 तारीख़ जो ॾींहुं, इहो ॾींहुं बि ॾाढो बरकत वारो आहे, 10 ज़ुल्हज जो। ऐं उन खां पहिरीं जेके 10 रातियूं थियूं तव्हांजी ज़िंदगी में अचनि उहे बि वॾियूं बरकत वारियूं आहिनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खे वाज़े फरमायो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त इब्ने आदम जो को बि अमल यानी इन्हनि ॾींहंनि खां अलावा में अल्लाह पाक खे एतिरो महबूब कोन्हे जेतिरो इन्हनि ॾींहंनि में, इन अशरे में, इन ॾहाके में जेको इब्ने आदम जो अमल अल्लाह खे पसंदि आहे ओतिरो साल जे ॿिए कंहिं ॾींहंनि में पसंदि कोन्हे। यानी हर क़िस्म जी नफ़ली इबादत, फ़र्ज़ी इबादत त इंसान जे मथां हर हाल में लाज़िम आहे, पर नफ़ली इबादत, नफ़िल यानी नफ़िल नमाज आहे, अहिड़े तरीक़े सां तिलावत आहे, क़ुरान पाक जी तिलावत आहे, ज़िक्र आहे, सदको ख़ैरात आहे, इहे जेतिरियूं बि इबादतूं आहिनि उहे ॿियनि ॾींहंनि खां वधीक ॾींहंनि में, ॿियनि ॾींहंनि खां वधीक जेको सो फ़ज़ीलत वारियूं आहिनि हिननि 10 ॾींहंनि, उन करे एहतिमाम कजे। ऐं हदीस में इहो बि अचे थो, पाण फरमायो त हीअ जेके ॾींहं आहिनि इन्हनि मां हर ॾींहं जो रोज़ो, इन में 10 तारीख़ जेका आहे ईद जो ॾींहुं, उन जो त रोज़ो जाइज़ कोन्हे, लेकिन 9 ॾींहं जेके आहिनि पहिरीं ज़ुल्हज खां वठी 9 ज़ुल्हज समेत, ए 9 ॾींहं जेके आहिनि उन्हनि मां हर ॾींहं जो रोज़ो, बल्कि 8 ॾींहं जो रोज़ो, हिकिड़े ॾींहं जो रोज़ो हिकिड़े साल जे गुनाहनि जे कफ़ारो आहे। हिकिड़ो माण्हू हिकिड़े ॾींहं जो रोज़ो रखे, 8 रोज़नि मां को बि ॾींहुं रोज़ो रखे, पहिरीं तारीख़, ॿी, टी, चौथी, 5, 6, 7, 8, त उनखे हिकिड़े साल जा गुनाह माफ़ थींदा। ऐं पाण हाणे वारी बाक़ी 9 तारीख़ रहिजी वई। 9 तारीख़ जे बारे में पाण फरमायो त मूंखे पंहिंजे रब खां इहा उमेद आहे त 9 ज़ुल्हज जो जेको रोज़ो आहे अल्लाह ताला 2 सालनि जा गुनाह माफ़ फरमाए, हिकिड़ो साल पहिरियों ऐं हिकिड़ो साल आईंदे, अल्लाह ताला 2 सालनि जा गुनाह जो कफ़ारो बनाए छॾींदो। त एॾी वॾी फ़ज़ीलत जी शइ आहे, पर जिते बि अचे थो इबादतुनि जे करे गुनाहनि जो माफ़ थियणु, त उहे गुनाह सग़ीरा आहिनि। गुनाह कबीरा इबादत सां माफ़ कोन था थियनि क़ाइदे जे मुताबिक़, तौबा सां माफ़ थींदा, पर अल्लाह पाक चाहे त कंहिंजा गुनाह कबीरा बि माफ़ करे छॾे। अल्लाह जी रहमत जेका आहे उहा कंहिं क़ाइदे जी मोहताज कोन्हे, पर कानून जेको शरीयत जो कानून उन जे मुताबिक़ इबादतुनि सां जेके गुनाह माफ़ थियनि था उहे सग़ीरा गुनाह। अहिड़े तरीक़े सां ही रातिनि मां हर राति जी जेका इबादत आहे उहा लैलतुल क़द्र जे इबादत जे बराबरि आहे। रमज़ान में त लैलतुल क़द्र हिकिड़ी थी अचे, पर ही 10 रातियूं जेके आहिनि पहिरीं ज़ुल्हज जी राति खां वठी वेंदे 10 तारीख़ जी राति समेत, इहे 10 रातियुनि जी इबादत जेका आहे लैलतुल क़द्र जे इबादत जे बराबरि। त अल्लाह पाक तौफ़ीक़ अता फ़रमाए, हिम्मत कजे, वक़्तु कढिजे ऐं नमाज़ुनि जी पाबंदी कजे। जेकॾहिं को माण्हू नमाज़ुनि जी, फ़र्ज़ नमाज़ुनि जी बाजमात पाबंदी करे, मसलन सभु नमाज़ूं पाबंदीअ सां पढ़ी, फजर जी नमाज़ उहा तकबीर उला सां, जमायत सां, सुठे तरीक़े सां अदा कई, त हदीस में इहो बि अचे थो त हुनखे अधु राति तहजुद पढ़ण जो सवाबु अल्लाह ताला था फ़रमाए। यानी इशा जी नमाज़ पढ़ी जमायत सां त अधु राति तहजुद पढ़ण जो सवाबु हुनखे मिली। वरी जेकॾहिं फजर जी नमाज़ पढ़े थो
त पोइ पूरी राति तहजुद पढ़ण जो सवाबु, ऐं जेकॾहिं वरी तहजुद में उथे थो त उहो अञा वधीक आहे। ॿियो न घटि में घटि जेके फ़राइज़ आहिनि उन्हनि फ़राइज़ जी पाबंदी करे माण्हू, जीअं मुतबर्रिक औक़ात जे अंदरि नेकीअ जो सवाबु वधीक थो थिए, जीअं मुतबर्रिक औक़ात जे अंदरि या मुतबर्रिक जॻहियुनि जे अंदरि नेकीअ जो सवाबु थो वधीक थिए, ईअं बुराईअ जो गुनाह बि वधीक थो थिए। मसलन रमज़ान मुबारक आहे, हाणे रमज़ान मुबारक में हिकिड़ो नफ़िल अदा कयो त फ़र्ज़ जे बराबरि, फ़र्ज़ अदा कयो त 70 फ़र्ज़नि जे बराबरि, त तमामु घणी नेकी आहे। पर जेकॾहिं को माण्हू रमज़ान में गुनाह थो करे त उहो अहिड़े हिसाब सां जेको आहे सख़्तु आहे, आम ॾींहंनि जे गुनाहनि खां रमज़ान जो गुनाह वधीक। हिकिड़ो माण्हू हरम शरीफ़ खां ॿाहिरि का नेकी करे थो, मसलन हिते पंहिंजे इलाइक़े में को नेकी करे थो त उनखे 10 नेकियुनि जो सवाबु मिले थो। पर जेकॾहिं हरम मक्की में नेकी करे थो, मस्जिद हराम में नेकी करे थो त उनखे उन नेकी जो सवाबु मिले थो लखु, हिकिड़ी नेकी जे बराबरि लखु नेकियूं मिलंदियूं। ईअं ई हरम में जेकॾहिं को माण्हू गुनाह करे थो, बदनज़री करे थो, ॿियो को ज़बान सां को ग़ीबत करे थो, को गुनाह करे थो, त पोइ उनजो वबाल बि वधीक। त ही जेके बरकत वारा ॾींहं, बरकत वारियूं रातियूं अचनि पियूं, इन में इहो एहतिमाम कजे त माण्हू गुनाहनि खां बचे। हिकिड़ी हदीस में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इत्तक़िल्लाह तकुन आबदन नास, इत्तक़िल्लाह तकुन आबदन नास, तूं गुनाहनि खां पंहिंजे पाण खे बचाए। कंहिं सहाबीअ खे पाण फरमायो तूं पंहिंजे पाण खे गुनाहनि खां बचाए, तूं सभिनी माण्हुनि मां वधीक इबादत वारो थी वेंदे। यानी जेकॾहिं तूं चाहींदो त आउं सभिनी खां वॾी इबादत करियां, वधीक इबादत करियां, त इन जी आसान सूरत इहा आहे त पंहिंजे पाण खे गुनाहनि खां बचाए। गुनाहनि खां पंहिंजे पाण खे बचाइण इहा वॾी इबादत। उन खां पोइ ॿिए नंबर ते फ़राइज़ जी अदायगी, सुठे तरीक़े सां फ़राइज़ जी अदायगी। पोइ 3 नंबर ते अचे थो त जेके नफ़िल आहिनि उन्हनि खे माण्हू अदा करे, जेतिरी ताक़त हुजे, जेतिरी माण्हू जी हिमत हुजे। असां वटि थिए जादो जो सॼो ज़ोर जेको आहे भलारी रातिनि में या भलारनि ॾींहंनि में घणो करे ज़ोर नफ़िलनि ते थो थिए, गुनाहनि खां बचण ते, फ़राइज़ जी अदायगीअ ते, तौबा ते, इन्हनि शयुनि ते एतिरो तवजो कोन थो थिए जेतिरो नफ़िली इबादतुनि जे तरफ़ थिए थो। केतिरा माण्हू 27वीं राति, रमज़ान मुबारक जी 27वीं राति, उहा जेका जमायत थींदी ईशा जी, तरावियूं थींदियूं, उन में नज़र कोन ईंदा। उन खां पोइ राति जो देरि सां 1 बजे 2 बजे ईंदा तयारु थी नफ़िल पढ़णु, सलात तस्बीह जी पढ़ंदा। त माना ही नफ़िल जो एतिरो एहतिमाम कनि पिया, पर हिननि फ़र्ज़ु जेको इशा जो फ़र्ज़ु हो जमायत सां कोन पढ़ियो, तरावी कोन पढ़ी। पर नफ़िल जो जेको रुझान आहे उहो असां वटि वधीक आहे। हालांकि हूअं तरतीब इहा आहे त सभिनी खां पहिरीं फ़राइज़ जो ऐं गुनाहनि खां बचण, ॿई शयूं फ़र्ज़ु आहिनि। नमाज़ पढ़णु फ़र्ज़ु आहे ऐं गुनाहनि खां बचणु फ़र्ज़ु आहे। सभिनी खां वधीक इंसान खे जेको अजुर मिले थो अल्लाह पाक जे तरफ़ां, उहो फ़राइज़ ते मिले थो ऐं गुनाहनि खां बचण ते मिले थो। गुनाहनि खां बची इंसान अलाए केतिरो दर्जो हासिल करे वञे थो। उन खे वरी इहो रस्तो जेको आहे उहो महफ़ूज़ रस्तो आहे। इन में इंसान खे कॾहिं बि इहा यानी ॻाल्हि पैदा कान थी थिए दिलि में त आउं को वॾो बुज़ुर्ग थी वियो आहियां। हालांकि अल्लाह वटि उहो माण्हू बुज़ुर्ग थो थिए, उहो माण्हू अल्लाह वटि बुज़ुर्ग थो थिए जेको फ़राइज़ जी पाबंदी ऐं गुनाहनि खां बचे पियो। पर हुनखे पंहिंजे दिलि में बि इहा ॻाल्हि कान थी अचे त आउं को बुज़ुर्ग आहियां, पर अल्लाह वटि उहो बुज़ुर्ग आहे। ऐं हिकिड़ो माण्हू जेको नफ़िली इबादतूं घणियूं थो करे, त नफ़िली इबादतुनि जे घणे थियणु सुठी ॻाल्हि आहे, पर इन में शैतान जे वसवसे विझण जी घणी सूरत थी अचे। जेॾी महिल चवंदो आऊं त हेतिरा नफ़िल पढ़ां पियो, फलाणो इहो बि कोन थो करे, फलाणो इहो बि कोन थो करे, ऐं उन खां पोइ पंहिंजे पाण खे बि सम्झंदो त आऊं ॿियनि खां वधीक। हालांकि इहा वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे। त बहरहाल अर्ज़ु आहे त ही जेके आहिनि ॾींहं ऐं रातियूं अचण वारा आईंदे महीने जा, इहे वॾा मुतबरक आहिनि। इन्हनि में हिकिड़ो त इहो त रोज़े जो एहतिमाम कजे।
ॿिया रोज़ा बि रखिजनि 8 तारीख़ुनि जा, पहिरीं तारीख़ खां वठी 8 तारीख़ुनि जा रोज़ा रखिजनि। अल्लाह तौफ़ीक़ अता फ़रमाए। न त घटि में घटि 9 तारीख़ जो रोज़ो ज़रूरु रखिजे। योम अरफ़ा जो जेको रोज़ो आहे, अरफ़ात जे ॾींहं जो, उहो ज़रूरु रखिजे। हाणे हीअ जेका अरबा ईंदी, अरबा जो ॾींहुं, उहा या त 3 तारीख़ हूंदी या वरी पहिरीं ज़ुल्हज जी तारीख़ हूंदी। छो त अॼु 5वीं तारीख़ आहे, अॼु ज़ुल्क़ाद जी 5वीं तारीख़ आहे, त अरबा 3 हूंदी या पहिरीं तारीख़ थींदी। त इन हिसाब सां जेको आहे सो 9 तारीख़ जो रोज़ो रखण जो एतिमाम कजे। ॿी ॻाल्हि इहा त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मन अराद अन युज़हिय, जेको माण्हू क़ुर्बानी करण जो इरादो करे थो, उन खे घुरिजे त ज़ुल्हज जो चंड ॾिसण खां वठी क़ुर्बानी करण ताईं पंहिंजा नुंहं ऐं पंहिंजा वार जेको न कटे। जेको माण्हू इरादो करे थो क़ुर्बानी करण जो, उन खे घुरिजे त ज़ुल्हज जो चंड ॾिसण खां वठी क़ुर्बानी करण ताईं पंहिंजा नुंहं ऐं पंहिंजा वार न कटे। हाणे इहो जेको हुकुम आहे त भई नुंहं न कटिजनि, वार न कटिजनि, इहो हुकुम वाजिब कोन्हे, वाजिब या फ़र्ज़ कोन्हे, बल्कि उलमा फरमाईंदा त इहो हुकुम मुस्तहब आहे। मुस्तहब हुकुम आहे, यानी हिकिड़ो माण्हू जेकॾहिं इहो वक़्तु अचण खां पहिरीं, यानी इन अशरे में, इन 10 ॾींहंनि जे अंदरि वार कोन थो कटे, नुंहं कोन थो कटे, त इहो हिकिड़ो सवाब जो कमु आहे, इन ते इनखे अजुर मिलंदो। पर जेकॾहिं कंहिं माण्हू इन्हनि ॾींहंनि में वार कटिया या नुंहं कटिया त उनखे गुनाह कोन थींदो। बहरहाल सवाब जी शइ आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि पिया, अल्लाह जेके पसंदि आहे शइ हिकिड़ी त उहा करणु घुरिजे। नेकीअ जो को बि मौक़ो जेको आहे उहो हथनि मां विञाइणु न घुरिजे। नेकियूं जेके आहिनि उन जो क़दुरु क़यामत जे ॾींहुं पवंदो। इहे जेके आहिनि आमाल आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े सां अॻियां वरी 9 तारीख़, 9 ज़ुल्हज जे फजर खां वठी ऐं 13 ज़ुल्हज जे असर ताईं, असर नमाज़ समेत, तक़रीबन जेको आहे सो 5 ॾींहं थियनि था। इन्हनि 5 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो तकबीरात तशरीक़, यानी वाजिब आहे त मर्द हज़रात जेके आहिनि उहे थोरे यानी मुअतदिल बुलंद आवाज़ सां हिकिड़ो दफ़ो चवनि अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, वलिल्लाहिल हम्द। अहिड़े तरीक़े सां ईद जी नमाज़ जे लाइ वञण महिल, ईद जी नमाज़ जे लाइ वञण महिल, हीअ जेका ईद आहे ईद उल अज़हा, इन ते थोरो बुलंद आवाज़ सां माण्हू इहा तस्बीह पढ़ंदो वञे, इहो तकबीर पढ़ंदो वञे, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, वलिल्लाहिल हम्द। ही जेके तकबीरात आहिनि उहे ईद उल फितर ते वञण महिल पढ़बियूं, लेकिन बा आवाज़ न, आवाज़ सां न, बल्कि आहिस्ता, जो ॿियो केरु न ॿुधे, एतिरे आवाज़ हुजे जो पंहिंजा कन सिर्फ़ु ॿुधनि, इनखे चइबो आहिस्ता। ऐं एतिरे आवाज़ सां जो ॿियो केरु बि ॿुधे, इहो आहे कशे। शरीयत जिते ॿुधायो आहे त तव्हां हीउ जेको ज़िक्र आहे उहो तव्हां ज़ोर सां करियो, त उते ज़ोर सां करणी बहितर। ऐं जिते शरीयत ॿुधायो आहे त हीउ ज़िक्र तव्हां करियो पर आहिस्ता आवाज़ सां करियो, ओॾी महिल आहिस्ता आवाज़ सां करणी बहितर। छो त असल में शरीयत जे मञण जो नालो जेको आहे न, अल्लाह जे हुकुम जे मञण जो नालो उहो इस्लाम आहे। इस्लाम छाखे चइबो आहे? इस्लाम चइबो आहे गर्दन नहादन, माना मूं पंहिंजे ॻिचीअ खे झुकाए छॾियो, आउं फर्मा बरदार आहियां, जेको तव्हां चवंदा हो आउं उन खे कंदुसि, जंहिंखां तव्हां रोकींदा हो आउं उन खां रुकिजी वेंदुसि। इन जो नालो इस्लाम आहे। असां मुसलमान आहियूं। मुसलमान जो मतिलबु छा आहे त अल्लाह जे हर हुकुम ते हलणु, उन में पंहिंजो ज़हन न हलाइणु। भई छा आहे हिन में? हाणे हिते ॾिसो दुआ आहे, मसलन दुआ जे लाइ छा चयो वियो आहे? उदउ रब्बकुम तज़र्रुअन व ख़ुफ़िया, उदउ रब्बकुम तज़र्रुअन व ख़ुफ़िया। अल्लाह ताला फरमाए थो, ए मुंहिंजा बंदो
पंहिंजे रब खां यानी मूंखां तव्हां यानी दुआ करियो कीअं तज़र्रुअन आजिज़ीअ सां रोई करे ऐं पंहिंजी आजिज़ी ॾेखारे पंहिंजी हाजतमंदी ॾेखारे ऐं पंहिंजी कमज़ोरी बयानु करे रोई रोई मूंखां दुआऊं करो। ॿियो कीअं ख़ुफ़िया आहिस्ता आहिस्ता दुआऊं करो यानी अहिड़े तरीक़े सां दुआऊं घुरो जो तव्हां ॿियो केरु न ॿुधे त तव्हां छा पिया घुरो बसि तव्हां पिया घुरो ऐं तव्हांजो रब ॿुधे पियो तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे रब खे ख़बर आहे त तव्हां पंहिंजे रब खां छा पिया पिनो। दुआ में असुल अदब इहो आहे असुल दुआ में अदब इहो आहे त दुआ आहिस्तगीअ सां घुरी वञे पाण अलाह खां घुरियो वञे। सभिनी नबियनि सगोरनि जो तरीक़ो इहो ई आहे पर जिते कंहिं बाज़ ज़िक्र अहिड़ा आहिनि बाज़ दुआऊं अहिड़ियूं आहिनि जिन जे बारे इहो चयो वियो त हिनखे बुलंद आवाज़ सां चओ। मसलन एहराम जी हालत में जेको तलबियो पढ़िबो आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक इहो जेको तलबिया आहे मर्दनि खे कशे आवाज़ सां पढ़णो औरतुनि खे हल्के आहिस्ता आवाज़ सां पढ़णो आहे जो सिर्फ़ु उन्हनि जा कन ॿुधनि। अहिड़े तरीक़े सां ही तकबीरात तशरीक़ आहिनि जेके 9 तारीख़ खां वठी 13 तारीख़ ताईं पढ़णियूं आहिनि ए बि ज़ोर सां पढ़णियूं तमामु घणे ज़ोर सां बि न पर एतदाल वारे आवाज़ सां अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। अच्छा ए जेके इन में छा आहे जो केतिरा माण्हू ज़ोर सां पढ़ंदा ई कोन्हनि केतिरा माण्हू पढ़नि ई कोन था। हाणे जमायत थी कुझु माण्हू पढ़नि पिया आवाज़ अचे पियो कुझु माठका वेठा आहिनि उन्हनि खां पोइ चवंदा असां दिलि में था पढ़ूं। भई जेका शइ शरीयत चए थी तव्हां ज़ोर सां चओ उहा असां आहिस्ता था चऊं वरी जेका शइ शरीयत चए थी तव्हां आहिस्ता करियो मसलन दुआ आहिस्ता करियो दुरूद शरीफ़ आहिस्ता पढ़ो त जेकॾहिं दुआ आहिस्ता पढ़ी थी वञे त माण्हू चवंदा हीअ छा कुझु कोन्हे। भई कुझु आवाज़ त अचणु घुरिजे कुझु मस्जिद गूंजणु घुरिजे पोइ ख़बर पई पोइ सम्झबो त हाणे दुआ थी बाक़ी आहिस्तगी वारी दुआ कहिड़ी दुआ आहे हालांकि दुआ में असुल आहे आहिस्तगी ऐं ही जेके तकबीरात तशरीक़ आहिनि इन में हुकुम आहे ज़ोर सां चवण जो त शरीयत जेको जीअं चए ईअं करण जो नालो जेको आहे दीन आहे। असां अल्लाह जा बंदा आहियूं हू असांजो बादशाह आहे हू असांजो हाकिम आहे हू असांजो रब आहे हू असांजो महबूद आहे असां पंहिंजी कोन हलाईंदासीं। अल्लाह पाक जेका शइ चवंदो जीअं चवंदो जेतिरी चवंदो ओतिरी असांखे करणी जंहिं शइ खां रोकींदो जेतिरो रोकींदो जंहिं तरीक़े सां रोकींदो इन तरीक़े सां रुकजण जो नालो इस्लाम। इहा हक़ीक़त जेकॾहिं को माण्हू सम्झे थो त ही जेके ॾींहं आहिनि अच्छा इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रूरी उलमा फरमाईंदा त ही जेके औरतुनि ते बि तकबीरात तशरीक़ लाज़िम आहिनि मशरू आहिनि उन्हनि जे लाइ अगरचे इन में उलमा जो इख़्तिलाफ़ आहे बाज़ उलमा चवंदा त औरतुनि जे मथां वाजिबु कोन्हे ऐं बाज़ चवंदा त औरतुनि जे मथां बि वाजिबु आहे। उन करे औरतुनि खे बि एहतियात जो तक़ाज़ो इहो आहे त औरतूं बि पढ़नि पर औरतुनि जे लाइ आहिस्ते आवाज़ सां पढ़नि। अच्छा मर्द हज़रात जेके आहिनि उहे त मस्जिद में नमाज़ सां पढ़ूं था त जेकॾहिं हिकिड़े माण्हू खे बि यादि अची थी वञे त उहो पढ़े थो त सभिनी खे यादि अची थी वञे पढ़ी था वठनि पर औरतूं घरनि में अलहदा नमाज़ पढ़नि थियूं अकेले नमाज़ पढ़नि थियूं हाणे जेकॾहिं विसरी वई त विसरी वई। उन जे करे उलमा आसान तरीक़ो इहो लिखियो आहे त औरत जेका आहे पंहिंजे घर में जिते उहा नमाज़ पढ़े थी जेका घर में जॻह नमाज़ जे लाइ मुक़ररु आहे उते काग़ज़ ते तकबीरात लिखी छॾे अल्लाहु अकबर इहा सॼी तकबीर लिखी छॾे। हाणे जेॾी महिल सलाम फेरींदी नमाज़ जो उन ते नज़र पवंदी काग़ज़ ते त यादि अची वई। इन तरीक़े सां जेको आहे सो इन जो एहतिमाम थी वेंदो। ऐं हिननि अयाम में जेके अचण वारा आहिनि इन में आख़िरी जेको यानी इन में जो कमु आहे ऐं अमर आहे उहो क़ुर्बानी वरी क़ुर्बानी ऐं हज बि इन्हनि ॾींहंनि में अदा थिए थो। क़ुर्बानी ऐं हज अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मख़सूस इन्हनि ॾींहंनि जे लाइ आहिनि। बसि हिकिड़ो माण्हू जेकॾहिं मिसाल जे तौर ते सदको करणु चाहे ऐं उहो को जानवर ज़िबा करे
ऐं जानवर ज़िबा करे उनजो गोश्त जेको आहे सो ग़रीबनि में विराए, त जेतिरो गोश्त ग़रीबनि खे मिलंदो ओतिरो त हिनखे सवाबु मिलंदो। पर जेका सीर विधी वई जानवर में, उन सीर जो को सवाबु कोन्हे, हिकिड़ी नेकी बि कोन्हे। पर जेका क़ुर्बानी आहे, क़ुर्बानीअ जे अंदरि असुल सवाबु सीर जो आहे। असुल जेको सवाबु मिले पियो, जेको हिकिड़े वार ते हिकिड़ी नेकी मिले पई, लखें करोड़े नेकियूं हिकिड़ी वक़्त ते इंसानु कमाए पियो, इहे नेकियूं सीर जूं आहिनि, रत वाइण जूं नेकियूं आहिनि। अल्लाह जे नाले ते जानवर खे ज़िबा करण जो नालो इहा क़ुर्बानी आहे। त इहा मख़सूस ॾींहंनि में आहे, बसि 10, 11, 12। 10 खां पहिरीं नथी करे सघिजे, पूरो साल पियो आहे। 12 तारीख़ जी जो सिज लही वियो, हाणे क़ुर्बानी कंदी कंदी, भले जानवर मौजूदु आहे पर हाणे जानवर खे ज़िबा कोन थो करे सघिजे क़ुर्बानीअ जे नाले ते। त इहे हुकुम आहिनि मख़सूस वक़्त जे रहे, मख़सूस वक़्तु। हज आहे, पूरो साल अरफ़ात जो मैदान मौजूदु आहे, पर को माण्हू वञी उते वक़ूफ़ अरफ़ा करे, इन सां कुझु कोन थींदो। उहा 9 तारीख़ ज़ुल्हज जी, उहा 9 तारीख़ ज़वाल आफ़्ताब खां पोइ, इन जा मख़सूस औक़ात आहिनि। इन में जेकॾहिं को माण्हू एहराम में हज ॿधी करे ऐं उन इलाइक़े में पहुतो त उनजो हज अदा थी वियो। त इहे मख़सूस इहे ॿुधाइनि पिया, इन्हनि सां असांखे ख़बर पए थी त भई दीन जेको आहे न, उहो अल्लाह जे हुकमनि खे पूरो करण जो नालो आहे। दीन पंहिंजी हलाइण जो नालो कोन्हे, अल्लाह जे हुकमनि खे मञण जो ऐं अल्लाह जो चयो मञी करे ज़िंदगी गुज़ारण जो नालो दीन आहे। अल्लाह ताला असां सभिनी खे इन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, सुन्नत अता करे।